नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त के मोरो मां ख़बर ॾींदा हलंदो। मोरो लॻ कांदड़ा कॉलोनी लॻ ॻोठ मोहम्मद खान सहो जी ॻोठाणनि पारां बासरम माण्हुनि पारां सरकारी असासे ते कयल ज़बरदस्ती कब्ज़े अदावत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि गुलाम मुस्तफ़ा सहो, सरदार सहो ऐं ॿियनि चयो त असांजो ॻोठ क़दीमी ॻोठ आहे। असांजे ॻोठ में सरकारी असासो असांजे घर अॻियां आहे, जिते ॻोठ जा बाअसर गुलबार सहो, हुबली, लियाकत खान, ज़फर, सजाद सहो ज़बरदस्ती ॾाढ मुर्सी सां पंहिंजी औताक ठाराए रहिया आहिनि। असां इन्हनि खे रोकियो आहे, पर हू असांखे चवनि था जेको तव्हांखे वणे वञी कयो। असां सरकारी असासे ते औताक ज़रूर ठाराईंदासीं। हिननि चयो त हिन असासे ते कुझु साल अॻु शमीर सहो कब्ज़ो करण जी कोशिश कई, जेका पिण असां ॻोठाणनि जी मदाख़लत ते नाकाम थी, पर हाणे वरी उन साॻिए असासे ते कब्ज़ो कयो पियो वञे। हिन वधीक चयो त असां चाहियूं था त ही सरकारी असासो आहे, हिते ॻोठाणनि जी सहूलियत लाइ ईदगाह, जनाज़ेगाह ठाही वञे, जंहिं मां सभिनी ॻोठाणनि खे फ़ाइदो आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सेशन जज नौशरो फिरोज, IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनज़ीर आबाद खे अपील था कयूं त सरकारी असासे तां नाजायज़ थियल कब्ज़ो हटाए उते ईदगाह, जनाज़ेगाह ठाहिण जी इजाज़त ॾिनी वञे, कब्ज़ो कंदड़ धुरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।